जी दोस्तों असीं मौजूद आहियूं हींअर मुर्शिद साईं सैदी मुसानी जी दरगाह में जंहिंजे लाइ अलाह जे कामिल वली जीअं त कंहिं फरमायो आहे त सोणे रसूल जहिड़ो को पैगम्बर न थियो कि उम्मत मथां अहिड़ो रहबर न थियो ला इलाहा इल्लल्लाह जो कंहिंजे मथां ज़िक्र न थियो मदीने जे मुल्क जहिड़ो को शहर न थियो ॿिन्ही खे पाण ते कॾहिं फ़ख़ुरु न थियो थी आमद अरबी जी वरी कुफुर न थियो घोट अली जहिड़ो को दुनिया में बबर न थियो हिकु इशारे सां अज़दहा मुई अहिड़ो कंहिंखे असरु न थियो मौला खां सवाइ कंहिंखां बंदि बरबर न थियो सियाल ऐं लाम ये जहिड़ो अखर न थियो ॿिन्ही जे पाक घराणे जहिड़ो कंहिंजो घर न थियो असीं मौजूद आहियूं मुर्शिद साईं सैदी मुसानी जेको अलाह जो कामिल वली असीं उनजी दरगाह में मौजूद आहियूं अली जहिड़ो बहादुर ॾिनो ॾे खे ॾातर कयो केॾो करम ॾिनो असांखे कादिर ए मोमिन वठि अली जो तूं दर मिलंदई फैज़ फ़क़ीर चए करन फ़िक्र अली अहमर अली अकबर अली हैदर करार अली कातिल कुफ़ार अली आमिल अली कामिल अली हर जंग में शामिल मोमिन जो ईमान अली आहे कुल क़ुरान अली तुंहिंजो आला शान अली खैबर जो बि खान अली यतीमन जो यार अली कर बेड़ो मुझो पार अली मन मंजूर पवन इन सियाल जाही सादरा कर अली जहिड़ो बहादुर ॾिनो ॾे खे ॾातर कयो केॾो करम ॾिनो असांखे कादिर जीम जमाल हबीब जो थी दुनिया में वियो दंग चाढ़ियो जिंदे चाह मां रब रहमत वारो रंग लिखो लोहे महफूज़ में हुयो आगे अहिड़ो अंग नबी आए निसरियो सुखन वारो संग गुलाम नबी मिसकीन ते नंगी जो आहे नंग मुंहिंजे ढोलनि जहिड़ो ढंग ॾाव नहीं थो ॾे में हक़ मौजूद थिएसि